मुंहिंजा दोस्त अल्लाह के फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह ईमान वारो जो मुझे साथ का इखरिनु अल्लाह जी साथ का रब्बे कायनात का सो मुंहिंजा दोस्त मुस्लिमान दीन मां के पुछा के उन्हें खा साईं तव्हां जो वाह में पुछा के उन्हें वफात थियो दुनिया मां मुंहिंजा दोस्तो गुज़ारे चुको फोत थी चुको दुनिया छॾे चुको पुछा के आई साईं तव्हां सां कहिड़ो मामिलो थियो तो उन्हें चयो उन्हें तारादी में जने वाक़ीमुल वज़्न बिल क़िस्त वला तुक़सिरुल मीज़ान उन्हें साहिबी उन्हें तारादी में मुंहिंजा दोस्त हर अमल तोरिया वेंदा याद रखण खपे याद करण खपे हर अमल तोरिया वेंदा नेक भी तोरिया वेंदा आई मुंहिंजा दोस्तो बुराई वारा भी तोरिया वेंदा तारादी जा थोड़ा हूंदा हाणे त मशीन जदीद दौर आहे उन टाइम में अञा तारादियूं हलण वेठियूं मुंहिंजा दोस्तो सोने बुज़ुर्गान दीन चयो त मूंसां अल्लाह करीम उहो मामिलो कयो जो मुंहिंजा दोस्तो जेकी भी मुंहिंजा नेक अमल हा मां उहे भी ॾिठा उहे पुछड़ाई वारा अमल हा उहे भी मूं ॾिठा यानी कि मुंहिंजा दोस्तो बद अमल कहिड़ा उन चयो मुंहिंजी हिन टोपी में अंदर ही पटको मूंखे पता हिन टोपी आहे टोपी में अंदर रेशम जो धागो लॻल हो उहो भी मूंखे पुछड़ाई वारे पुड़ में नज़र आयो रेशम समझो था जेके सिंधी में मुंहिंजा दोस्तो बोस्की चढ़ाऊं हींअर असां या रेशम सरी वेंदी आहे या कीड़नि मां पैदा थींदी आहे या मर्द जे मथां नाजाइज़ आहे नथो पाए सघे उन सां निमाज़ न थींदी शरई मसइलो आहे यादि रखणु खपे मुंहिंजा दोस्तो जेकी भी बोस्की पाइनि था ओरिजिनल बोस्की जेकी हूंदी आहे उहो मर्द नथो पाए सघे उनखे रेशम सॼो वेंदो आहे उहो मर्द नथो पाए सघे उहो निमाज़ नथो पढ़ी सघे छाजे करे उहा नापाक शइ आहे उन जे करे उन बुज़ुर्गान दीन चयो मूंखे रेशम जो धागो टोपी में लॻल हो उहो भी मूंखे बुराई वारे पुड़ में नज़र आयो मुंहिंजा हर अमल मुंहिंजे घर में ॿिली मरी वई उनजी मां ख़िदमत कंदुसि उहा भी मूंखे नेक पुड़ में नज़र आई मुंहिंजो गॾु मरी वियो उहो भी मुठो पर बदबद जेको सो बुराई वारो जेको पुड़ उन में पियल आहे त रब्बे करीम जी बारगाह में उन बुज़ुर्गान दीन अर्ज़ु या अल्लाह ॿिली नेक वारे हिस्से में ताराज़ी जे पुड़ में आहे गॾु मुंहिंजो जानवर हेतिरनि दरहमनि मां मूं ख़रीद कयो हो अल्लाह जी साथ मां मुंहिंजा नेक बंदा जॾहिं तुंहिंजो गॾु मोल तुंहिंजो इला लानतिल्लाह या तोखे तंग कंदो तो लानत उन जे मथां विधी उन जे लाइ बुरो भलो चई अल्लाह करीम फरमा उन जे करे बुराई वारे पुड़ में असां रखियोसीं जेका भी तुंहिंजा नेक अमल आहे सो हिन तारादी जे हिसे में दरूद पढ़ो हुज़ूर जे मथां मिली करे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सो मुंहिंजा दोस्तो अल्लाह के साथ फरमावा कूनो मअस्सादिक़ीन सच्चन जी सोहबत में हुजो सो मुंहिंजा दोस्तो बेशक अल्लाह वारनि वटि वञो उन्हनि वटां फैज़ वठो सो त मुंहिंजा दोस्तो इहो जेको फैज़ आहे उहो असांखे कमु ईंदो ऐं मुंहिंजा दोस्तो इल्म वारे वटि जेको आलिम हुजे उन्हनि वटि ज़रूरु वञणु खपे उन्हनि जो हथु वठणु खपे ऐं मुंहिंजा दोस्तो यादि रखणु खपे इल्म ऐं मुंहिंजा दोस्तो अमल ऐं इख़लास सच्चाई ये टे शयूं मुंहिंजा दोस्तो इंसान में अगरि ईंदियूं तॾहिं उहो कामिल अमल थींदो इल्म अमल ऐं इख़लास छाजे करे मुंहिंजा दोस्तो इल्म जेको आहे इल्म तव्हां सम्झो था न इल्म मुंहिंजा दोस्तो ॿिज आहे अमल चाहे ओखा इख़लास सच्चाई परहेज़गारी इबादत रियाज़त या चाहे मुंहिंजा दोस्तो पाणी आहे ज़मीन में ॿिज उछलाईंदो त मुंहिंजा दोस्तो अगरि उन सुठी ज़मीन में उछलाईंदो त सुठो फसल थींदो अगरि पाणी वराईंदो उन में कलर ॾींदो त मुंहिंजा दोस्त पोख मज़बूत थींदी पर मुंहिंजा दोस्तो जेको इहो इल्म मां पढ़ियो आहे खाली जेको इल्म जो गुरूर हुजे त मां इल्म जे मथां ई जेको थो हलंदुसि मां इल्मी किताबी आहियां मुंहिंजा दोस्तो यादि रखणु खपे क़ुरान मजीद तव्हां पढ़ियो हूंदो या न पढ़ियो मूंखे ख़बर न आहे उन में मुंहिंजा दोस्तो बार बार अल्लाह तबारक व तआला फरमाए या अहलल किताब यादि रखणु खपे किताब वारा केरु मुंहिंजा दोस्तो या अहलल किताब कंहिंखे सॾियो वियो आहे मुंहिंजा दोस्तो या अहलल किताब यहूदा नसोर खे सॾियो वियो आहे वो जेकी पाण खे इल्मी किताबी सॾाइनि था
पांच इल्म जे सूरत हलन था सो मुजा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम पर उतलुबुल इल्म वलौ काना बिस्सी तमा के इल्म हासिल कर चिंता यो न पर मुजा सो खाली इल्म पाण ते मादूद न हुजे न इल्म में ताई पहुंचे सुना उन जा किरदार अखलाक में ताई पहुंचाए तरे वो इल्म कम जो आ इल्म मुजा दोस्तों याद रखन का बे दिजा बिची न छटिंदो तो फसल क्यों तींदो पोख क्यों तींदी उन में संगत क्यों तींदा ऐ मुजा दोस्तों याद रखन का बे अल्लाह तबारक व तआला सावा सभी के अबुल नुवा हकी के मुजा दोस्तों शुरूर नुवा ऐ मुजा दोस्तों हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ती यो भी मुजा दोस्तों चांद यार आदो के उतलुबुल इल्म वलौ काना बिस्सी तमा के इल्म हासिल का खबे त चींदा इन बना खबे इल्म जो एरो कदर मुजा दोस्तों पर वो इल्म बात महदूद न हो जे इल्म बेता ही पहुंचे वरी मुजा दोस्तों ने मता अमल करे दिखाए वरी मुजा दोस्तों वो सच्चाई खालिस इखलास पूरे अंदर मौजूद हो जे चाहे कर मुजा दोस्तों बनी इस्राइल में एक शख्स हो बनी इस्राइल में एक शख्स हो उन्हें के जो साईं के बिला वो अल्लाह बानो नेक बंदो हो सालिह बानो हो मोमिन बानो हो परहेजगार हो मुत्तकी उन्हें के जो साईं मां फिनाने मान में गई कई उन्हें इबादत करता यानी उनके पूजनता यानी उनके इलाह समझता यानी उनके खुदा खुदा समझता तो उन्हें बुजुर्गान दीन कुले दे बानो ग्वाड़ो खयो का जमाने के वडी कुस मुजा दोस्तों इसरो इल्म भी अमल भी इखलास भी उन्हें सोचो तो मायने मन के वनी बड़ी उस इबादत अल्लाह तबारक व तआला किया सिद्धो रब जी दात किया कायनात रब के सजदो आज को वहद ला शरीक लो बण जी छोटी इबादत कई वने साथ घटा मुजा दोस्त हिंदुस्तान में ये मामला आम जाम है हर किस्म जो मुजा दोस्त उन्होंने इलाही खुदा है उन्हें जलावत मौजूदा सो उन्हें बुजुर्गाने दीन भी मुजा दोस्तों कुल्ले दे गुहारों के बने बण के बढ़ना तो बात यानी बटे कदम की आई तरिखाई को पीर सन शख्सा घोड़ो हुआ सईफा या मुजा दोसो जो जवाना अजी उन्हें से गजवा पूछा कि इस कार्य को बनी जीवना को मन के वरण मान उन्हें जी इबादत करता उन्हें के इलाह समझता उन्हें के पूजनता तब मुजा दोस्तों उन्हें के वो शख्स चवन लगो तू पांची वनी इबादत कर खुदा जी साथ की जाए मैंने तुझो करो कमा जो बण के तो वडी नबी न पैगंबरी न तो इला में हुकुम थियो आ उन्हें जो न माने के वडी कुस उन्हें जो मानो के न चरी कुस उन्हें जो मा वडी कुस इया थींदे थींदे तकरार थींदे मुजा दोस्त वो बुजुर्गान दीन भी अल्लाह जो काम वली भी आई मुजा वो भी पाण में वणन लगा या तो उन्हें बुजुर्गान दीन के दस करे छाती जे मथा चढ़ी वेइयो जय चवण लगो तोखे मारी दो सोने जो तो मुके मार न तो हिकड़ी गाल बुधाया वो मुके छरी दे बिल्कुल छरी दो मुख्तसर मुजा दोस्त और खंदोहाना चांदे मुजा दोस्त हिक चक्कर बे चक्कर टे दफे मुजा दोस्त ने बुजुर्गाने दीन के दस चवण लगो मा इंसान नया मा शैतान इंसान जो पत्रो वेरिया पत्रो दुश्मन चाटी कर मुजा दोस्त जने अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में फरमा क़ाल फख़रुज मिनहा फ़इन्नका रजीम लानती तरह मुझे जन्नत मालिक व इन्ना अलैका लानती इला यौमिद्दीन क़यामत तक तो लानती जहन्नमी ही उन्हें भी वायदा को क़ाल फ़बिइज़्ज़तिका लअग़वियन्नहुम अजमईन या अल्लाह तुझी इज्जत जो कसमा तुझी जलाल जो कसमा इल्ला इबादका मिनहुमुल मुख़लसीन तुझे नेक सालिहान के हुक्मरान धीरे धीरे इनके चमन लगो तो के न नबी न पैगंबर न तो को हुक्म दिया हेरा अल्लाह जा नबी आया पैगंबर आया रसूल आया उन्होंने के हुक्म कौन जो पूछो तो वडी बंद इबादत करवानी न नेट धीरे धीरे उन्हें को न दस उन्हें बुधायो तमाको के जवा तो रात के टाइम में तू सुमरे तू बयान ये था मारोस दीनार बदर हम रखे एकड़ो दीनार तू खर्च के जा एकड़ो वनी तू पानी खानों खोल जा दरगाह खोल जा मदरसा खोल जा या उलमा तैयार कर जा या दरवेश बेत तैयार कर जा उहे दीन फैलाइंदा शरीयत फैलाइंदा हो जन करड़ो भगवा पर मुजा दोस्त शैतान इंसान जो पदरो वेरिया मुजा दोस्त अगर तवा के कुले दे कई मस्जिद में चले वने समझो उन्हें में शैतान जो फायदो आ सो मुजा दोस्त धीरे धीरे उन्हें शैतान इंसान के बुजुर्गान दीन के मुजा दोस्तों
बुझायो गुमराह कयो ईअं ई मुंहिंजा दोस्त हिन मोबाइल ते घण वारा माण्हू तव्हांखे गुमराह कंदा हुज़ूर जूं हदीसूं बि ॿुधाईंदा तव्हांखे तरीक़ा ॿुधाईंदा पर अव्हांजे इन ॾिनल जेको बुज़ुर्गान दीन मुंहिंजा दोस्त हुई जेकी निमाज़ आहिनि हिकु तव्हांखे परे करे छॾींदा हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी निमाज़ ॿुधाईंदा ॿिए ॾींहुं ॿी ॿुधाईंदा सुबुह जा तो शैतान इंसान जो बदिलो वेरी आहे थींदे थींदे मुंहिंजा दोस्त हुन बुज़ुर्गान दीन ॿियनि खां 3 ॾींहंनि खां पोइ पैसा पिणु बंदि थी विया वरी कुॾे ते गुआरो खणी वरी वण खे वठण लाइ वियो वरी शैतान कहिड़ो शैतान जो वरी करे चईना तो मूंसां कूड़ ॻाल्हायो उन शैतान बुज़ुर्गान दीन खे चयो न तूं ग़लति बयानी करे रहियो आहीं असां त तूं बयानी ग़लति करे रहियो आहीं उहे शैतान खे वरी उन गुआरो खणी दसण लॻो पर मुंहिंजा दोस्तो शैतान में बुज़ुर्गान दीन खे दसे विधो ऐं उनखे चवणु लॻो त मग में तूं मूंखे दसींदे हाणे मां तोखे दसियां थो चवण में पीउ तूं मुंहिंजे मथां ॻाल्हि ॾींदे मां मग़लूब थी वेंदुसि अलाह जे हुकुम जे करे माना अलाह जी रिज़ा जे करे तुंहिंजा हाणे तूं दुनिया जी हिर्स अची वई लालच अची तमन्ना अची वई आहे हाणे मां तुंहिंजे मथां मग़लूब आहे तूं ग़ालिब आहीं तो मुंहिंजा दोस्त इहो शैतान इंसान जो ख़तरो वेही आहे अलाह तबारक व तआला का दुआ करीम अल्लाह ने गुनाहगार जो खुदा खानेगार गाइला कबूल करना वास्ते दावा بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين محمد وآله وأصحابه أجمعين ये दोस्त सुन्नत में